अस्सलाम वालेकुम जी। धरती जी शाम में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान। कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? उमेद कयूं था ठीकु हूंदव। ऐं जेको आहे सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां, असांजे पूरे चैनल जी तरफ़ां हैप्पी न्यू ईयर, नए साल जूं खोड़ सारियूं मुबारकूं। ऐं जेको गुज़िरियल साल आहे 2000 हुयो, बल्कि 2024, उहो बि सभिनी जो लॻभॻि सुठो गुज़रियो हूंदो। छो जो ॾिसो, साल सभु सुठा हूंदा आहिनि, ॾींहं सभु सुठा हूंदा आहिनि, पर बहरहाल असांजी लाइफ में जेको अप एंड डाउन्स थींदा रहंदा आहिनि, उहे असांजे पंहिंजे ई उन अमालनि जे करे थींदा आहिनि। सो बहरहाल 2024 खे केरु सुठे लफ़्ज़नि में यादि कंदो, के वरी सैड लफ़्ज़नि में यादि कंदो, छो जो कंहिंखे कुझु ख़ुशियूं ॾिनियूं हूंदई, कंहिंखे को ग़म ॾिनो हूंदई, पर इहो बि ज़िंदगी जो हिसो ई आहे। छो जो हमेशह अगरि माण्हू ख़ुशि रहंदो आहे न, त उहो बि सही न हूंदो आहे, ऐं हमेशह जेको माण्हू ॾुखियो रहंदो आहे, ॾुखनि में रहंदो आहे, उहो बि सही न हूंदो आहे। इन जे करे ॾुख या ग़म ऐं लाह चढ़ ज़िंदगी जो हिसो आहिनि, ऐं इन्हनि खे माण्हू दिलेरी सां मुंहुं ॾिए त वधीक सही आहे, बजाए जो असां सैड थी वञूं या जेको आहे मक़सदु हुन में हलिया वञूं। इन जे करे सभु शयुनि खे साइड ते रखी ऐं हमेशह माण्हू ख़ुशि रहे। सो बहरहाल असां नए साल जो पहिरियों ॾींहुं आहे, 1 जनवरी आहे अॼु, ऐं असांजे सेट तव्हां ॾिसो था थोरो सजायो वजायो अथनि हुन बलून्स वग़ैरह सां। सो मां ई बलून्स जे विच में वरी हिकिड़ी वॾी बलून वेठी आहे सो गुब्बारो मतिलबु, हा गुब्बारो आहियां। सो बहरहाल वक़्त सां गॾोगॾु खोड़ सारियूं शयूं जेके आहिनि उहे चेंज थी वेंदियूं आहिनि। हाणे 2025 अची आहे, 2025 मां बि खोड़ सारियूं उमेदूं आहिनि, ऐं इंशाअल्लाह 2025 मां उमेदूं न चवंदासीं, अलाह साईं मां उमेदूं आहिनि त 2025 बि असांजे लाइ बहितरी साबित थींदो, जीअं 2024 थियो। ऐं जेके बि असां ते ईंदड़ मुसीबतूं आहिनि, अलाह साईं जेको आहे पंहिंजे रहम सां उहो टारे छॾे। ऐं बसि बहरहाल सुठो सोचो, सुठो खाओ, सुठो खां सुठो चवंदा आहिनि त पायो, ऐं पॉज़िटिव थिंकिंग रखो। पॉज़िटिव सोच जॾहिं हूंदी आहे असांजी, त असांजे इर्द गिर्द जेके वाइब्स आहिनि उहे ॾाढियूं सुठियूं, असांजी फीलिंग्स इलाही सुठियूं ईंदियूं आहिनि असांखे। इन जे करे हमेशह ख़ुशि रहो ऐं ॿियनि खे बि ख़ुशि रहणु ॾियो, छो जो ज़िंदगी इलाही नंढी आहे, ऐं ख़बर न आहे थोरी देरि खां पोइ या सुभाणे खां पोइ छा थींदो। असां घणो कुझु सोचे वेहंदा आहियूं त हीअं कंदासीं, पोइ हीअं कंदासीं, पोइ हूअं कंदासीं, पर थींदो उहो ई आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेको अलाह साईं चाहींदो आहे या असांजे जे लाइ जेको बहितरु हूंदो आहे उहो ई थियणो हूंदो आहे, पर इहो असांजा गुमान हूंदा आहिनि त हीअं थींदो, हूअं थींदो, हीअं थींदो। बसि सुठे जो गुमान रखिजे ऐं सुठी सोच रखिजे, उहा ई ॻाल्हि आहे। ॿियनि जे लाइ बि सुठो सोचिजे ऐं ख़ैरु ख़्वाही। अगरि तव्हां कंहिंखे कुझु नथा ॾेई सघो, ठीकु आहे, इंसान जी का उहा ई बि औकात न हूंदी आहे त केरु कंहिंखे कुझु ॾियण वारी ज़ात अलाह जी आहे, पर तव्हां कंहिंजे लाइ बुरो न सोचो। अगरि तव्हां कंहिंजे लाइ बुरो सोचो बि था न, त उहा शइ तव्हां शायदि उन लाइ कयो या न कयो, पर तव्हांजे लाइ थी वेंदी आहे। इन जे करे बुरो न सोचो, बुराई बि न कयो, ऐं कंहिंजो मतिलबु रोज़ी रोटी जा ज़रिया माण्हू बंदि करे छॾींदा आहिनि, इहे हरकतूं बि न करणु खपनि। खोड़ सारा अहिड़ा जेके आहिनि जॻहियूं हूंदियूं आहिनि। सो बहरहाल हाणे नओं साल आहे, हाणे नए तरीक़े सां माण्हू चवंदा आहिनि, उहा ई ॻाल्हि कंदासीं त बसि शुरूआति जेका आहे उहा सुठे खां कंदव त पोइ एंड बि सुठी थींदी। सो बहरहाल असां जेको आहे अॼु 1 जनवरी आहे ऐं 2025 जो पहिरियों ॾींहुं आहे, ऐं तव्हांजे लाइ वरी हिकु सेट सां गॾु, जीअं असां सेट तयारु कयो आहे, ईअं ई वरी हिकु ख़ूबसूरत जेको आहे असां सेलिब्रिटी बि गॾु आहे, ऐं खोड़ सारे ड्रामनि में तव्हां उनखे ॾिठो, ऐं खोड़ सारो कमु आहे उनजो टीवी ते थियलु, रेडियो ते थियलु, ऐं माशाल्लाह सुठी राइटर आहे, सुठी वकील आहे, ऐं जर्नलिस्ट बि आहे। सो बहरहाल उन्हनि खे सभ खां पहिरियां असां दिलि जी गहराइनि सां वेलकम कयूं था नूर आरब सोलंकी खे। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम एहसान मौला जा। नओं साल मुबारक हुजे। ख़ैर मुबारक तव्हांखे बि। ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। ऐं हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आयो। अच्छा, नूर खां पुछंदासीं खोड़ सारियूं जीअं शयूं मां नूर तव्हांजे लाइ चई छॾियूं, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां मूंखे, मां त हाणे तव्हांखे हूअं पर्सनली बि सुञाणां थी, ऐं हिकिड़ो मीडिया जे हिसाब सां असांजो पंहिंजो कॉन्टेक्ट रहियो बि आहे। ऐं सो अच्छा, हा मूंखां विसरी वेंदो आहे हमेशह। सो लाजो भाई, अस्सलाम वालेकुम। मां लाजो खे विसारे छॾियो अॼु। मां जेको आहे आज वो 2025 की खुशी में मैं आपको भूल गई कि आप 2025 में भी हैं। जी बिल्कुल, मैं काफी सालों से हूँ और अल्लाह चाहेगा तो मैं फिर आगे भी आपके साथ। हाँ, इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह। और जो है लियाकत भाई जेको अॼु बि असां सां न हूंदो, ऐं ॾिसो 2024 में वियो, 2025 थिया आहिनि, कोन आयो आहे पूरो साल, इन साल जी सॼी सैलरी कटिजी वेंदसि। सो पूरो साल थी वियो अथसि, कोन्हे आयो। सो अॼु बि असां सां गॾु न आहे।
सो बहरहाल वरी नेक्स्ट जेको प्रोग्राम थींदो उन में गॾु हूंदोसीं असां। अच्छा, सो नूर असां सां गॾु आहे, नूर सां खोड़ सारी कचहरी कंदासीं। नूर ॾिसो, हिकु औरत जे लाइ हिकु ई शइ करणु ॾाढी मुश्किल हूंदी आहे असांजे अॼुकल्ह जे मुआशरे में। त तव्हां माशाल्लाह सां एक्टर, वरी उन खां पोइ राइटर, वरी एडवोकेट, वरी जर्नलिस्ट, इहो सभु कीअं आहे? ऐं थोरी पंहिंजी जर्नी मतिलबु जेका तव्हां शेयर कजो त किथां खां स्टार्ट कयो, कीअं स्टार्ट कयो, वरी एडवोकेसी जी तरफ़ कीअं आयो? असरा मां सिंध जे हिकिड़े ख़ूबसूरत शहर नौशहर फिरोज़ में पैदा थियसि। ज़बरदस्त। ऐं मुंहिंजो बाबा जेको आहे हमेशह मुंहिंजो साथ ॾिनो। पंहिंजे ख़ानदान जी पहिरीं जेको आहे छोकिरी हुयसि जेकी पढ़ियसि, अॻिते वधियसि। फस्ट ईयर में जॾहिं आयसि त रेडियो जॉइन कयमि। अच्छा। उन खां पोइ इंटर कई, उन खां पोइ फस्ट में मां जर्नलिज़म में मास्टर कई। ज़बरदस्त। चाहे रेडियो सां वाबस्ता हुयसि त इन ई पासे मुंहिंजो शौक़ु रहियो त इन ई शोबे खे अपनाइजे। सही। एडवोकेट वारो पासो जेको आहे उहो थोरो इत्तफ़ाक़ रहियो त हिकु ॾींहुं मां वेठी हुयसि, मुंहिंजो दोस्त आहे मुंहिंजी अनीस, उनजो घरवारो आयो, छा पई करी? मां चयो कुझु न। चई हो तस्वीरूं अथई? मां चयो आहिनि। मां चयो छा करिणो आहे? चई फॉर्म भराइणो आहे। छाजो? LLB जो। हाणे मां चयो बाबा मुंहिंजी त फील्ड ई न आहे, मां आर्टिस्ट माण्हू, मां रेडियो जी आर्टिस्ट, मां ड्रामनि में कमु करण वारी, मां जर्नलिज़म वारे पासे मुंहिंजो रुझान। वेठी आई बसि करे छॾ। त वेठी आई करे छॾण जे चकर में अॼु मां अल्हम्दुलिल्लाह एडवोकेट हाई कोर्ट आहियां। ऐं हाणे सुप्रीम कोर्ट जो टाइम पूरो थी वियो आहे, पर अञा पेपर्स में प्रॉब्लम थींदा आहिनि, कुझु केसिस जमा कराइबा आहिनि, कुझु पेपर्स हूंदा आहिनि। त इत्तफ़ाक़ पर इन सॼे उन में मुंहिंजे बाबा जो मुंहिंजो साथ रहियो मूंसां तमामु घणो। जो बाबा मूंखे चवंदो हुयो त अमा तूं मुंहिंजो पुटु आहीं। ऐं पोइ मुंहिंजा बाबा मूंखे पुट वांगुरु हलायो बि। पोइ उन हिसाब सां बसि ज़िंदगी हलंदी रही, दौर ईंदा रहिया। सही। त हिन जॻह ते पहुची वियासीं। ज़बरदस्त। अच्छा, ड्रामनि में जॾहिं तव्हां स्टार्ट तव्हां ड्रामे खां वरिती आहे या रेडियो खां वरिती आहे? रेडियो पाकिस्तान। रेडियो पाकिस्तान छा मतिलबु उते? एज़ अ होस्ट। ज़बरदस्त। होस्ट प्रोग्राम जेको FM वग़ैरह या को प्रोग्राम? न, रेडियो पाकिस्तान ते पहिरियां ॿारनि जो प्रोग्राम हलंदो हुयो। अच्छा। ॿारनि जी दुनिया, पहिरियां मां हुनजी होस्ट हुयसि। उन खां पोइ ख़लील चन्ना साहिब जो हिकिड़ो प्रोग्राम हूंदो गुलदस्तो। उहो मतिलबु हिकिड़ो नंढनि खाकनि ते मुश्तमिल हूंदो। पोइ उन में कमु कयो। उतां फस्ट टाइम मूंखे PTV ते मंज़ूर कुरैशी घुरायो। उन्हनि बि हिकिड़ो शुरू में ठाहींदा हुया चह चिटो ड्रामो। उन जो वरी उहो त इलाही पुराणो हुयो, तॾहिं त पाण बि नंढा हुयासीं। उन्हनि सेकेंड टाइम वरी उनजो ठाहियो टहक टाइम। अच्छा। त उन्हनि में उन्हनि मूंखे घुरायो हुयो ऐं मूंखे हलो लोंग हलो वसाई। त उन में सेकेंड टाइम पहिरें में त शैनीला कुरैशी हुई, सेकेंड में वसाई मां थी हुयसि। उन खां पोइ मोहम्मद बक्समे जो, उन खां पोइ बसि हिकिड़ी। अच्छा, जीअं PTV जी तव्हां ॻाल्हि कयो त PTV ते कमु मिलणु माना शुरू में चवंदा आहिनि आसान न हूंदो हुयो, ठीकु आहे। त PTV ते तव्हांजो जेका एंट्री आहे उहा जीअं तव्हां ॿुधाई त कंहिं कराई, ऐं PTV ते कमु करणु हिकु शइ जेको आहे डायरेक्टर्स पारां या प्रोड्यूसर पारां प्रॉपर तरीक़े सां करणु, वरी हाणे PTV जा ड्रामा हुजनि या आम जेके असांजा ॿिया असांजा चैनल आहिनि इन्हनि जा ड्रामा हुजनि, इन्हनि ते बि तव्हां कमु कयो आहे, केतिरो फ़र्क़ु आहे हाणे में ऐं पहिरियां वारे PTV में? असरा पहिरियां अच्छा मूंखे घुरायो वियो हुयो, मां कंहिंजे रेफरेंस सां न वई हुयसि। अच्छा। एक्चुअली शुरू में छा थींदो हो, जो रेडियो जे आर्टिस्ट खे सम्झो वेंदो हो त हिनजी बेस जेकी आहे वॉइस जी उहा ठहियलु आहे। उनखे ख़बर आहे त किथे स्टॉप करिणो आहे, किथे उते असांखे रेडियो ते असांजी परफॉर्मेंस त केरु कोन ॾिसंदो न, असांजी वॉइस में फीलिंग्स असांखे उहो पंहिंजी आवाज़ मां फील कराइणो हूंदो आहे, ॾुख दर्द ग़म ख़ुशी। त रेडियो जे आर्टिस्ट खे TV ते कॾहिं बि कंहिं सिफ़ारिश जी ज़रूरत कोन पवंदी आहे। मूंखे रेडियो ते कॉल आई त मोहम्मद बक्समे जो घुराए, फस्ट टाइम जेकी कॉल आई त मोहम्मद बक्समे जो घुराए पियो। मूंसां गॾु हूंदो निसार सैतो, असांजी पूरी टीम हूंदी हुई, नूर मोहम्मद लाशारी, अमा रोशन अता, अमा शहज़ादी, असांजी हिकिड़ी पूरी टीम हूंदी हुई। पोइ उन्हनि मूंखे चयो त यार PTV ते, हाणे मां कॾहिं वई बि न हुयसि, फस्ट टाइम PTV वियसि, इंटर थियसि, समय साहब जो रूम में वियसि। त मां चयो अस्सलामुअलैकुम, ऐं नूर अरब सोलंगी, त मूंखे चई बाबा हीउ ड्रामो आहे, तव्हां मुंहिंजे ड्रामे जी हीरोइन आहियो। अच्छा। मां एॾो परेशान, अच्छा मां सिर्फ़ु साम्हूं मुखातिब थी ॻाल्हायां, जॾहिं मां स्क्रिप्ट खणी वेठसि, मुंहिंजे भरिसां अहमद मेमून, बिशारत अब्बासी, सलाहदीन तुनियो, आपा मुमताज़ कंवल, अदी नसरीन, अदी शहनाज़ भट्टी, मतिलबु रियली लिटरली मां हिकिड़ी
ॿुधायां पई पंहिंजी कंडीशन, त मां ईअं ॾकणु लॻसि न। सही, सभु मुंहिंजे senior हथ में स्क्रिप्ट जी, त बाबा PTV ते छा अच्छा पहिरियों ई हाणे जो फ़र्क़ु ते इहो आहे जो पहिरियां असांखे PTV में स्क्रिप्ट ॾिनो वेंदो हुयो, 3 ॾींहंनि जे लाइ असांजी रिहर्सल थींदी हुई। असांखे ख़बर हूंदी हुई त जो कान हिन जो जुमिलो किथे एंड थींदो, मुंहिंजो किथे स्टार्ट थींदो। 1 गो जूं कैमरास लॻियल हूंदियूं, कट सिस्टम न हूंदो हुयो, मूं ॻाल्हायो हिकिड़ो जुमिलो कट थी वियो, पोइ एडिटर जो सॼो कमु हूंदो। हाणे कमु बचियो आहे एडिटर जो, हाणे आर्टिस्टनि जो कमु कोन बचियो आहे। हाणे हिकिड़े जुमिले ते साहु खणा, ॿियो हाणे ॿियो क्यू ॾे, इहा ख़बर न आहे त अॻे जी आई लेवल मुंहिंजी कहिड़ी आहे, अॻियो बीठो आहे वेठो आहे। केॾी महिल असां पंहिंजा जुमिला मतिलबु विसरी वेंदा आहियूं, मूवमेंट्स विसरी वेंदा आहियूं। PTV ते यार 3-3 4-4 कैमरास हूंदियूं हुयूं, हिकु कैमरा मूंखे कवर कंदी, हिकिड़ी हुनखे। असांखे हुते साई पटण जो मौक़ो न मिलंदो हुयो। वन गो में करणो हूंदो, ऐं उहो नतीजो हूंदो उन 3 ॾींहंनि जी रिहर्सल जो। जेको असांखे पहिरियां 15-15 ॾींहं पहिरियां स्क्रिप्ट ॾिनो वेंदो हुयो, 3-3 ॾींहं पहिरियां रिहर्सल कराई वेंदी हुई, कैरेक्टर्स सां मुलाक़ात कराई वेंदी, ऐं जॾहिं सेट ते पहुचंदासीं ईअं लॻंदो त इहो सभु कुझु असां पहिरियां करे आया आहियूं, करे चुका आहियूं। हाणे उन जे बनिस्बत आसान थी वई आहे शइ, आसान बि थी वई आहे, झटपट बि थी वई आहे, ऐं उन करे शायदि उहो मयार सॉरी टू से न रहियो आहे। सही, मतिलबु हाणे जेको आहे उहा शइ न आहे रही, जल्दबाज़ी रही आहे हाणे वञे। अच्छा हूअं हिकिड़ो जेको एक्टर आहे, वरी उन खां पोइ जीअं तव्हां राइटर बि आहियो, त तव्हां राइटर पहिरियां ई आहियो, लिखण जो पहिरियां ई शौक़ु हुयो, या हिकिड़ो ड्रामा वग़ैरह माण्हू इन फील्ड में ईंदो आहे त पोइ चाहींदो आहे या शौक़ु थींदो आहे त हाणे मूंखे कुझु लिखण बि खपे, त तव्हां बाद में लिखियो आहे? न एक्चुअली नंढे हूंदे खां छा हूंदो हो जो डाइजेस्ट पढ़ण जो क्रेज़ हूंदो हुयो। नौनिहाल डाइजेस्ट थियो, इबरत मैगज़ीन थियो, अख़बार जहां थियो, उन खां पोइ ख़वातीन, किरन, इन्हनि खे ॾिसी ॾिसी शौक़ु जाॻियो। वरी नंढो डाइजेस्ट में त इलाही सारियूं कहाणियूं हूंदियूं, तव्हां कहिड़े क़िस्म जी ज़्यादा? न एक्चुअली उन्हनि ॾींहंनि में छा थियो जो मुंहिंजो नंढो भेणियो जेको आहे शाम कंहिं अख़बार जो जेको आहे चीफ एडिटर हुयो, उन्हनि चयो त दीदी तव्हां लिखनि तो उहे नंढा नंढा ड्रामा या नंढियूं नंढियूं कहाणियूं नौनिहाल में, अक्सर इबरत मैगज़ीन में, इन्हनि मैगज़ीन्स में मां लिखंदी हुयसि। अच्छा, इनखे नूर कंटिन्यू कंदासीं पंहिंजी कचहरी खे, पर ब्रेक जो टाइम थिया, ब्रेक ते हलंदासीं। सो ब्रेक ते हलंदासीं, ब्रेक खां पोइ वरी वापसि था अचूं। वेलकम बैक जी, हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था, ऐं नूर आरब असां सां गॾु आहे, ऐं खोड़ सारी असांजी कचहरी भले पई। अच्छा, हितां असां पंहिंजी कचहरी खे कंटिन्यू कंदासीं, जीअं तव्हां ॻाल्हि पे कई अख़बार जी चीफ एडिटर जी, त उतां खां ई कंटिन्यू कंदासीं। हा, उतां मतिलबु शाम अख़बार में नंढा नंढा आर्टिकल लिखणु शुरू कयमि। पोइ जॾहिं मां एडवोकेट थियसि ऐं मां कोर्ट जॉइन कई, उते मां ज़िंदगी जूं कुझु अहिड़ियूं तलख़ हक़ीक़तूं रिश्तनि जूं ॾिठियूं। तक़रीबन मां फैमिली केसिस कया आहिनि। त उते मां मतिलबु जॾहिं ॿारनि जी हस्बैंड वाइफ जी अलहदगी थींदी आहे, ऐं ॿारनि जी कस्टडी जे लाइ झेड़ा झगड़ा, हस्बैंड वाइफ जा झगड़ा, उन्हनि शयुनि मूंखे जेका ड्रामा लिखण ते मजबूर कयो। पोइ 5-6 ड्रामा लिखियमि, ऐं एज़ अ डायरेक्टर बि 8-10 ड्रामा डायरेक्ट कया। उन खां पोइ जेको आहिस्ता आहिस्ता वरी कम में एॾो बिज़ी थी वियसि, ॿार बि वॾा थियनि, माशाल्लाह वॾा थिया, त पोइ घटि थींदो वियो। अच्छा, हाणे तव्हां राइटर खे थोरो स्टॉप करे छॾियो आहे? हाणे मां राइटर खे बि स्टॉप कयो आहे, आर्टिस्ट खे बि स्टॉप कयो आहे, डायरेक्टर खे बि स्टॉप कयो, हाणे मां ओनली एडवोकेट आहियां। हा, अच्छा, इहो ई पुछण बि चाहियां त हाणे तव्हां वाक़ई नथा नज़र अचो स्क्रीन ते, त इन जी वजह मेन इहा ई आहे त तव्हां पंहिंजी एडवोकेसी में एतिरा बिज़ी आहियो, या बसि हाणे दिलि न आहे? यार, आर्टिस्ट जो दिलि कॾहिं बि इहा ग़लति ॻाल्हि आहे त मुंहिंजो दिलि न आहे। आर्टिस्ट जेको अंदरि जो आर्टिस्ट जो अंदरि जो आर्टिस्ट आहे न, उहो कॾहिं बि न मरंदो। हींअर बि मूंखे दुनिया जे कंहिं बि कोने मां फ़ोन ईंदो न, नूरी फलाणो ड्रामो ते कर अची, मां त भॼंदी पहुचंदसि वञी। पर मुंहिंजो हिकिड़ो अज़रा शुरू खां रिकॉर्ड रहियो आहे, शुरू खां वठी आई थिंक मूंखे 20-22 साल थी विया आहिनि ड्रामनि में कमु कंदे, त मां कॾहिं बि आउट ऑफ कराची कमु कोन कयो आहे। मां कॾहिं बि तव्हांखे कंहिं ॻोठाणे ड्रामे में, कंहिं ॻोठ वारे सीन में,
मूंखे मे बी मुंहिंजो पंहिंजो ज़हन बि अहिड़ो आहे या मूंखे फैमिली तरफ़ां या हस्बैंड तरफ़ां परमिशन बि न हुई या मुंहिंजा ॿार बि नंढा हुया त इन करे मां तव्हांखे कंहिं बि ॻोठ वारे ड्रामे में नज़र न ईंदसि। हाणे इहो आहे जो तक़रीबन ड्रामा थियनि पिया इंटीरियर साइड। हा बिल्कुलु उन पिया थियनि ॻोठनि में थियनि पिया बनियुनि ते उते मतिलबु उन करे पोइ मां शायदि मूंखे टाइम बि न आहे ऐं मां शायदि उन माहौल में एडजस्ट बि न थी सघां। सही बिल्कुल। ऐं असांजे तरफ़ां बि असांजी धरती टीवी जे तरफ़ां बि हाणे नवां ड्रामा नए साल में ईंदा। सो बसि जेके ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजी कोशिशि या धरती टीवी जी कोशिशि इहा हूंदी आहे जेके पुराणा आर्टिस्ट हुजनि ऐं जेके मयारी आर्टिस्ट हुजनि माण्हू उन्हनि खे ई जेको आहे उन्हनि में उहो करे। पर उहा ई ॻाल्हि तव्हां वारी त हिकिड़ो उहो वरी अलॻि थी वियो, इहो तव्हांजो पर्सनल थी वियो त तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿारनि जे करे या हस्बैंड जे करे ॿाहिरि नथा वञो शहर खां। सो इहा हिकिड़ी अलॻि शइ थी वई। पर हूअं ई बि ओवरऑल तव्हां हाणे कराची वारे ड्रामनि में बि किथे नज़र नथा अचो। सो उहा ई ॻाल्हि आहे त हाणे शायदि अहिड़ो मयार न रहियो आहे त इंसानु वरी थोरो हो बि थी वेंदो आहे। ऐं वरी तव्हांजी जेका ॿी फील्ड आहे एडवोकेसी उहा वरी इलाही ज़िमेदारी जो कमु आहे। अच्छा हिकिड़ो जेको केस अचे थो जीअं तव्हां चओ त ज़्यादातर तव्हां फैमिलीज़ केस ॾिठा आहिनि ऐं ज़्यादातर फैमिलीज़ में तव्हां छा ॾिठो आहे त ईंदा त आहिनि हिकिड़ो कॾहिं कोई डाइवोर्स लाइ ईंदो आहे, खुला जे लाइ ईंदो आहे या कोई अलहदा थियणु चाहींदो आहे, कॾहिं तव्हां अहिड़ो कुझु ॾिठो त उहे वरी सेट बि थी विया हुजनि? असां मूं वटि जेको आहे न थोरो उल्टो चकर आहे। मूंखे सभु चवंदा आहिनि त हीअ हमेशह पंहिंजा क्लाइंट भॼाईंदी आहे। अच्छा मूं वटि हस्बैंड वाइफ ईंदा आहिनि, मां पहिरियां हुननि खां पर्सनल थी एक्चुअली असां मीडिया जा माण्हू आहियूं न, असांखे थोरो ड्रामो बि खपे। असांखे थोरी हुननि जी हिस्ट्री बि खपे। पुछंदी आहियां बाबा छा मसइलो आहे, छो पिया विड़ो, छो झगड़ो थियो। पोइ मां हुनखे माई खां अगरि ॿार न आहिनि त पुछंदी आहियां मुंहिंजे भला हाणे हिन खां अलॻि थींदी त छा कंदी आहे, ॿी शादी कंदी आहे ऐं हिन में कहिड़ी कमी आहे, मे बी तूं ॿी शादी कंदी आहे त उहो हिन खां बि बुरो निकिरई। हा पोइ छा ऐं ईअं मां केतिरा तरह पंहिंजा केस भॼाए छॾींदी आहियां। मां कोशिशि कंदी आहियां त हीअ पाण में जेको आहे न ठही वञनि। असरा अॼुकल्ह जेको आहे न बर्दाश्त जो मादो इलाही ख़तमु थी वियो आहे। बिल्कुलु हस्बैंड वाइफ में पहिरियां रिश्तनि में बर्दाश्त हूंदी हुई त अच्छा पहिरियां छा हूंदो हो जो असांखे पंहिंजे हक़नि जी ख़बर बि कोन हूंदी हुई। मीडिया जो ज़मानो आहे ऐं इलाही फास्ट ज़मानो हले पियो। मोबाइल तव्हांजी FB तव्हांजो जेका यूट्यूब, केतिरा सारा केस तव्हांखे यूट्यूब ते मिली वेंदा। केतिरा सारा क्लाइंट यूट्यूब ते उन्हनि खे सर्च करे अचनि था। हाणे माण्हुनि खे पंहिंजे हक़नि जी ख़बर पइजी वई आहे ऐं जॾहिं माण्हुनि खे पंहिंजे हक़नि जी ख़बर पवंदी आहे तॾहिं बग़ावत निकिरंदी आहे तव्हां मां। बिल्कुलु हाणे बग़ावत घणी थी वई आहे रिश्तनि में, जंहिंजो सबबु अलहदगी, खुला, तलाक। उन में ॿारनि जो नथो सोचियो वञे। ॿार नंढा आहिनि, शायदि नंढा आहिनि उन करे नथो सोचियो वञे। जॾहिं उहे ॿार वॾा थियनि था न पोइ उन्हनि ग़लतियुनि जो अहसासु थिए थो त शायदि उहो असां लाइ, मुंहिंजो पर्सनली मूंसां बि थियो आहे। मां पर्सनली पंहिंजो बि शेयर कयां पई त मां बि हिकिड़ो इंतिहाई ग़लति फ़ैसिलो कयो हुयो। मां हुन टाइम शायदि पंहिंजे ॿारनि जो न सोचियो, मुंहिंजा ॿार नंढा हुया। हाणे अगरि मां हुन जॻह ते ॾिसां पई त मां टोटली पाण खे ग़लति सम्झंदी आहियां त काश मूंखे केरु सम्झाइण वारो हुजे हा। त हाणे मां इहो कोशिशि कंदी आहियां त सम्झायां ऐं भॼाए छॾियां। मतिलबु पंहिंजे एक्सपीरियंस मां बि माण्हू खोड़ सारो सिखंदो आहे न त ॿिए खे उहा फीलिंग्स तेसि ताईं न ईंदी जेसि ताईं पाण सां न थिए त पोइ इहा शइ ऐं काफ़ी उअं ई बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॼुकल्ह जो माहौल जीअं तव्हां चयो। ऐं हाणे त सोशल मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया ते हर शइ अची वई आहे। ऐं हाणे त मां अहिड़ा खोड़ सारा वीडियोज़ जेके आहिनि तव्हांजे जेके वकील आहिनि उन्हनि जी तरफ़ां ॾिठा आहिनि जेके पाण अपलोड कंदा आहिनि त तव्हांखे कोई हिरासमेंट जो कोई केस आहे या तव्हांखे कोई इवन धोखो बि ॾिए थो त उन ते बि केस थी थो सघे। हाणे मतिलबु कोई बि हो न आहे त अगरि केरु बि कंहिंजी लाइफ ख़राबु करे तव्हां कंहिंजी पर्सनल का शइ शेयर नथा करे सघो। हा तव्हां कंहिंजी तस्वीर शेयर नथा करे सघो। साइबर क्राइम आईडीज़ तव्हां नथा ठाहे। अच्छा उनजे बावजूदि ठहनि थियूं असल में फेसबुक जूं आइडियूं अगरि नथियूं ठहनि त टिकटॉक वग़ैरह ॿियनि जूं आइडीज़ मतिलबु खणी करे उन्हनि ते फ़ोटू वरी उन्हनि जी एब्यूज़ लैंग्वेज यूज़ कनि था। पर इन ते बि उअं अगरि ॾिठो वञे त इन ते बि कंट्रोल थियणु खपे छो जो टिकटॉक माण्हू ॾाढो ग़लति इस्तेमालु बि कनि था उनजो। टिकटॉक इन लाइ न आयो आहे त तव्हां उनखे ग़लति इस्तेमालु कयो। टिकटॉक त हिकिड़ो आयो आहे टाइम पास करण लाइ, पर माण्हू त उन ते वञी चरिया थी विया आहिनि। न असरा साइबर क्राइम असांजो वाहिद इदारो आहे जंहिंमें तव्हां फेसबुक, यूट्यूब, टिकटॉक
हर मतलब जिथे भी तव्हांजो नालो ग़लति यूज़ कयो थो वञे तव्हां जस्ट हिकिड़ी एप्लीकेशन ॾियो हुते साइबर क्राइम में, जंहिंमें तव्हांखे कंहिं वकील जी, कंहिं पुलिस जी, कंहिं FIR जी, कंहिं NC जी ज़रूरत कान्हे का। साइबर क्राइम जो कराची में गुलिस्तानी जौहर में जेको आहे जौहर चौरंगी जे भरिसां एॾो सारो ऑफिस आहे ऐं एतिरा सुठा सिंधी छोकिरा, बल्कि सिंधी न बि हुजनि, ॿिया छोकिरा बि, मां कंहिंजी लैंग्वेज जो न आहियां, मुंहिंजो पूरो पाकिस्तान मुंहिंजो ई आहे, ऐं उते तव्हां साइबर क्राइम जो ऑफिस वञो, ॾाढो तव्हांखे रिस्पेक्ट ॾींदा, तव्हांजी एप्लीकेशन वठंदा ऐं विदिन फ्यू डेज़ तव्हांजो मसइलो हल थींदो, तव्हांजी आईडी रिकवर थियूं आहिनि उते। ऐं टिकटॉक जा इलाही साइबर क्राइम इलाही वॾो कमु करे पियो ऐं उन सां गॾु FIA शामिल आहे, साइबर सां तव्हांजो FIA शामिल आहे। इवन तव्हांजा आउट ऑफ पाकिस्तान में किथे तव्हांजा नालो यूज़ थिए थो, तव्हांजूं आईडियूं यूज़ थियनि थियूं, त हाणे उते बि जेका न कार्रवाई कई पई वञे, कई थी वञे। बिल्कुलु, हा बिल्कुलु ईअं ई आहे। त हाणे इहो ॾिसण में या ॿुधण में अचे थो त तव्हां कंहिंजो बि फेसबुक अकाउंट नथा ठाहे सघो, त भई पहिरियां ठाहींदा माण्हू फेक IDs ठाहींदा, न हाणे त फेसबुक पाण बि पंहिंजी पॉलिसी एॾी सख़्तु करे छॾी आहे, पंहिंजी उन में पिक ॾियो, पंहिंजी उन में एतिरी सारियूं तव्हां सिक्योरिटी घुरनि था तव्हां खां हू, ऐं जेके अगरि आइडियूं हाणे जेके ठहनि पियूं न उहे ॿाहिरिनि मुल्कनि में जेके इलाही वॾा साइबर क्राइम जा माहिर छोकिरा आहिनि, हाणे हर जॻह ते ऑपोज़िट बि त शयूं आहिनि न। अगरि असांजे कानून तरक़ी कई आहे त होॾां क्राइम बि तरक़ी कई आहे, क्राइम में बि जिद्दत अची वई आहे। हा, उनजे बावजूद बि करे था वञनि, हैक करे था छॾनि, IDs हैक करे था छॾनि ऐं ब्लॉक कराए छॾनि था, या जीअं चवंदा आहिनि ID रिमूव पंहिंजे लेखे थी वञे। खोड़ सारियूं शयूं आहिनि, पर उहे जेका रिकवर, जीअं तव्हां चयो त साइबर क्राइम हाणे ज़ाहिर ॻाल्हि एॾो वॾो इदारो आहे ऐं तव्हां उन FIA सां मुंसलिक आहे। FIA जो मतिलबु आहे त पाकिस्तान जे कहिड़े कोने में बि को माण्हू तव्हां सां बदतमीज़ी करे थो, तव्हांजो नालो यूज़ करे थो, त FIA साइबर क्राइम उते बि हुननि सां, उन्हनि जी उन कंट्रीज़ सां कॉन्टेक्ट करे, ऐं हाणे असांजो केतिरनि सारे मुल्कनि सां मुआहिदो थियो आहे हिन शइ ते। इवन दुबई थी, पहिरियां दुबई वारा ऐं सऊदी वारा थोरो घटि जेको आहे असांखे अप्रोच ॾींदा हुया या पहुच घटि ॾींदा, हाणे त काफ़ी सारा दुनिया जा एतिरा मुल्क आहिनि जेके असां सां कनेक्ट थिया आहिनि ऐं जेके असांखे हाणे उते उहे रसाई ॾियनि पिया, ऐं केतिरियूं सारियूं शयूं असांखे उतां रिकवर थियूं आहिनि। अच्छा यार, हिकिड़ो सुवाल आहे मुंहिंजे ज़हन में, तव्हांजे एडवोकेसी जे हवाले सां हे आहे त अगरि कोई आउट ऑफ कंट्री मां अची शादी करे थो, माना जीअं आहे ॿई पाकिस्तानी आहिनि, ॿई छोकिरो छोकिरी पाकिस्तानी आहिनि, पर ॿई रहनि था, हिकिड़ो रहे थो सपोज़ कयो लंडन त ॿियो रहे थो दुबई, त अगरि छोकिरी दुबई में आहे, छोकिरो लंडन में आहे, अची करे शादी करे थो, उनखां पोइ वरी हू अलहदा थी था वञनि, भई कुझु महीननि खां पोइ पंहिंजी वाइफ खे घुराईंदसि, वरी छोकिरो नथो घुराए, त उहा छोकिरी छा करे? उनखां खुला वठे, कहिड़ो तरीक़ो आहे? या उन ताईं, छो जो हू न उनखे ख़र्च थो ॾिए, न ई वरी हुनजी जान थो छॾे, न ई को राब्तो थो करे, इन जो मतिलबु छा आहे ऐं इन केस में छा करणु खपे? इहो उन्हनि खां जवाबु पुछंदासीं, पर ब्रेक जो टाइम थियो आहे त ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी करे। वेलकम बैक जी, हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं असांखे पइजी वई आहे चांहि जी ज़रूरत, ऐं चांहि अची वई आहे, छो जो हीउ टाइम अहिड़ो आहे न, चांहि जो टाइम आहे। सो न चांहि बि माण्हू खे माना नीड थींदी आहे हिकिड़ी, त कुझु त कमी आहे, भले पेट फुल हुजे पर पोइ बि चांहि माना मना केरु न कंदो आहे। मां मना कंदी आहियां। अच्छा, चांहि सालनि में को हिकु ॿ दफ़ो चांहि पीअंदी आहियां न, त मां साल में को हिकु या ॿ दफ़ो। घणनि सालनि खां पोइ माना अॼु तव्हां पियो था? न, ही अॼु मां हिन हफ़्ते जी सेकेंड चांहि पियां पई, उहा बि धरती TV जी। एॾो घटि छो? चांहि मूंखे बिल्कुलु न आहे वणंदी, मजबूरन पीअंदी आहियां। मां मूंखे कॉफ़ी जो क्रेज़ आहे, ब्लैक कॉफ़ी हुजे, खीर वारी कॉफ़ी हुजे, ग्रीन टी वग़ैरह। ग्रीन टी बि घटि, ब्लैक कॉफ़ी। चांहि मूंखे धरती TV जी सेकेंड चांहि आहे हिन हफ़्ते जी। असां त हा, ऐं हक़ीक़त सही बि आहे, चांहि थोरी घटि पीअणु खपे, बल्कि पीअणी न खपे पर घटि पीअणु खपे। अच्छा, जीअं मुंहिंजो सुवालु हुयो त हाणे शादी थी वई, हाणे शादी खां पोइ छोकिरो हलियो वियो लंडन, त लंडन वारे खे जेका दुबई वारी आहे उहो छा थी करे सघे? अज़रा, निकाह अगरि दुबई में थियो आहे न, त ज़ाहिर आहे उतां जा कानून बि उतां जो ई लागू थींदो, ऐं उतां जा टर्म्स एंड कंडीशन्स बि उतां जा अप्लाई थींदा। उतां इहो थींदो, सभिनि खां पहिरियां तव्हांखे वकील करिणो पवंदो, ऐं पोइ तव्हांखे एम्बेसी में लेटर मोकिलिणो पवंदो।
इहो कमु थींदो एम्बेसी जो थ्रू। अच्छा, एम्बेसी में लेटर वेंदो। तव्हां दुनिया जी कहिड़ी बि कंट्री में रहो था, कहिड़ी बि कंट्री जो तव्हांखे ग्रीन कार्ड आहे, जीअं पाण ID कार्ड आहे पाकिस्तानी, त ज़ाहिर आहे असांजे इदारनि खे, असांजे कानून खे, सभिनि खे ख़बर आहे। हिकिड़े कंप्यूटर जे क्लिक खां उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त असांजो घर कहिड़ी जॻह ते आहे। त इन पोइ हू एम्बेसी जो थ्रू उन्हनि सां कॉन्टेक्ट करिणो पवंदो। अगरि तव्हां खुला नथा वठणु चाहियो त सभिनि खां पहिरियां तव्हां नोटिस मोकिलींदव त मेंटेनेंस जो, पंहिंजे मंथली ख़र्चे जो। हू नथो ॾिए त पोइ उन में त काफ़ी सारा माण्हू अरेस्ट बि थिया आहिनि। ऐं उन खां पोइ इस्लामी कानून आहे ऐं मुस्लिम आहिनि त पोइ खुला, ऐं खुला जो हक़ असांखे क़ुर पाक में बि ॾिनो वियो आहे। त खुला हू हितां वठी सघे थी पाकिस्तान मां? पाकिस्तान मां बि खुला, अगरि हुन वटि ड्यूअल अगरि नेशनैलिटी आहे ऐं पाकिस्तान जी बि हुन वटि नेशनैलिटी आहे त हूअ हितां बि खुला वठी सघे थी। ऐं उहा खुला जेकी आहे न, मतिलबु उहा कंहिं कंहिं माण्हुनि जे ज़हन में इहो आहे। हाणे कुझु ॾींहं पहिरियां मूंखे हिकिड़ो केस मिलियो त भई खुला में न मुड़ुस त तलाक ॾिनी कोन, सो असांखे मौलवी साहिब जो फतवो खपे त खुला तलाक कान्हे का। बाबा इस्लाम में इहा शइ आहे त अगरि तव्हांजो हस्बैंड नथो तव्हां सां कॉन्टेक्ट करे, ख़र्चो नथो ॾिए, काॾे गुम थी वियो आहे, नथा हली सघो। ऐं भला मर्द हाकिम थोरी आहे, या मर्द खे एतिरो हाकिम आहे मर्द, अलाह ताला हुनखे हाकिम इन लाइ कयो आहे त हू असांखे कमाए खाराए, असांजो शेल्टर थी विहे। इहो नथो को असांजे मथां जाबिर थी विहे, असांजे मथां ज़ुल्म करे। त खुला जे लाइ इस्लाम में उन वक़्त जे काज़ी खे उहो हुकुम ॾिनो वियो हुयो त अगरि हू मर्द नथो अचे त तव्हां हुनखे का वक़्त जे काज़ी खे इहो ऑर्डर हुकुम ॾिनो वियो त बाबा हुनखे छोकिरी खे खुला ॾेई सघो था। हाणे उन काज़िन जी जॻह ते अची विया आहिनि जज। जज अगरि 3 महीननि जे अंदरि अगरि हू मर्द रुजू नथो करे त उहा छोकिरी ॿिए हंधि निकाह करे सघे थी। हुनखे कंहिं बि फतवे जी, कंहिं बि मौलवी जी, कंहिं बि इदारे जी सनद जी ज़रूरत कान्हे का। हा, इहो आहे जो जेसिताईं हुनजी 3 महीननि जी इद्दत नथी पूरी थिए ऐं मर्द अगरि रुजू करणु चाहे थो, वापसि हुनखे ग़लती जो अहसासु थिए थो, केॾीमहिल ख़ानदान विच में पवे थो, केॾीमहिल बचनि जी मजबूरी थी वञे, त हू रुजू करे सघे थो। 3 महीननि खां पोइ अगरि हू रुजू नथो करे त उन छोकिरी खे हक़ आहे निकाह करण जो, हूअ बिला झिझक ॿिए जॻह ते निकाह करे सघे थी। सही। बाक़ी जेकॾहिं अहिड़ा केसिस तव्हांजे साम्हूं आया हूंदा जेके मतिलबु उन्हनि खे शायदि निकाहनामो खपंदो आहे सिर्फ़ु कोई फ़ाइदे जे लाइ, त हू सिर्फ़ु निकाह करे हलिया वेंदा आहिनि, वरी पोइ तू कोन और मैं कोन, त हू शायदि इहो सम्झंदा आहिनि असां ताईं नथा पुॼी सघनि। हिकिड़ा पाकिस्तानी लंडन ताईं पुॼण में ज़ाहिरी ॻाल्हि उन्हनि खे टाइम लॻंदो, त उनजो तरीक़ेकार छा आहे? असरा अगरि ॾिसो निकाह थियो आहे न, त हू जेको पाकिस्तान में हिकिड़ो माण्हू निकाह करणु आयो आहे त उनजी को त फैमिली हूंदी, कुझु त उनजा रिलेटिव्स हूंदा, कंहिं कॉन्टेक्ट जे ज़रिए तव्हांजो कॉन्टेक्ट थियो हूंदो न, कंहिं जे थ्रू ई तव्हां मिलिया हूंदव न। सभिनि खां पहिरियां त उन्हनि ताईं रसाई वठो। ऐं हाणे असांजी गवर्नमेंट एॾो सुठो कमु कयो आहे, दुनिया जे कंहिं को बि मुल्क असांखां हाणे परे कोन्हे को। दुनिया जे हर मुल्क में असां रसाई वठी सघूं था। खुला त उअं ई बि तव्हांखे मिली वेंदी, मेंटेनेंस लाइ बि तव्हां रसाई वठी सघो था। त ॾुखियो हाणे कुझु बि नाहे रहियो। सो बहरहाल मतिलबु इहे खोड़ सारा इहे बि ज़िंदगी जा हिसा आहिनि जेके शयूं थियनि थियूं, ऐं जिन ते थींदियूं आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे वधीक ख़बर हूंदी आहे, सम्झ में ईंदो आहे। असां माना कोशिशि कंदा आहियूं, मां हाणे जीअं कोई बि वकील ईंदो आहे मां हिकु ॿ सुवाल अहिड़ो पुछण जी कोशिशि कंदी आहियां जीअं माण्हुनि खे सम्झ में अचे ॻाल्हि, त अगरि कंहिंसां अहिड़ो को एक्सीडेंट थिए थो लाइफ में त उहो इन खे उन तरीक़े सां सॉल्व करे सघे। सो बहरहाल अच्छा, हाणे तव्हांजे वरी थोरो हुन ते ईंदासीं लिखण ते। तव्हां जॾहिं जीअं तव्हां चओ था त एडवोकेसी में अचण खां पोइ मां कुझु लिखणु शुरू कयो, छा लिखियो पहिरियों जेको तव्हां लिखियो पेन ऐं माना पनो खणी करे तव्हां जॾहिं फस्ट टाइम वेठा लिखण त छा लिखियो? सभिनी खां पहिरियों मां ड्रामो लिखियो नसीब, ऐं उहो हिकिड़ो ड्रामो हुयो चाइल्ड मैरिज ते। नंढी उमिरि में जेके निकाह थियनि था ऐं पोइ वॾा थी करे ॿारनि जा ज़हन ज़ाहिर माहौल चेंज थो थिए, ज़हन चेंज था थियनि, तव्हांजूं सोचूं, तव्हां इर्द गिर्द जो माहौल, तव्हां पढ़ो किथे था, रहो किथे था, तव्हांजो ॻोठ में निकाह थियो आहे, त सभिनी खां पहिरियों ड्रामो मां लिखियो हुयो नसीब जेको आहे उहो इन ते त बचपन वारे निकाह ते। त इहो टोटली ग़लति आहे ऐं इहे केतिरा सारा अहिड़ा केस असां वटि आया आहिनि, केतिरियूं सारियूं छोकिरियूं वीचारियूं परेशान आहिनि। छा जाइज़ आहे जेको चवंदा आहिनि त नंढड़ो ॿार 2 साल जो हुयो हुनजे पीउ जेको हा करे छॾी, त जाइज़ ई न आहे? न आहे, इस्लाम में बि न आहे।
कानून त छॾियो, इस्लाम में बि जाइज़ ऐं कंहिं फ़िरके में बि जाइज़ कोन्हे। हिकिड़ो त माण्हू कीअं पोइ कंदा आहिनि, हूअं त ॾाढो मतिलबु असां ॾाढो गैरत जे नाले ते असां घणो कुझु करे वेंदा आहियूं, पर इहा शइ वाक़ई उन्हनि खे बि ख़बर आहे त 2 खां 3 साल जो ॿार जो निकाह जाइज़ न आहे, छो जो हूअं चवनि त इस्लाम में जाइज़ आहे त छोकिरी खां पुछो, छोकिरे खां पुछो। यार सूरह बकरा में क्लियर आहे, सूरह निसा में आहे, मतिलबु क़ुर पाक तव्हांखे हिकिड़ो खुलियल अलाह ताला क़ुर जॾहिं बि तव्हां पढ़ंदव न त उन में ईअं लॻंदो त अॼु जे दौर ते लिखियल आहे। तव्हांजो को बि मसलो हूंदो तव्हां क़ुर पाक खोलियो ईअं लॻंदो हीउ अॼु जे दौर ते लिखियो वियो आहे, अॼु हींअर जे हवाले सां लिखियो वियो आहे। बिल्कुलु। त उन टाइम ते त जंहिं टाइम ते क़ुर पाक नाज़िल थियो या जेको उहो अरबनि जो ज़मानो हुयो, उन टाइम ते त नियाणियुनि खे ज़िंदा दफ़नायो वेंदो हुयो। दुनिया जे आई थिंक कंहिं बि क़ौम में इहा शइ कान्हे का यार त 7 सालनि जी छोकिरी जो निकाह करे छॾियो, 3 ॼणनि में बिल्कुलु छठी वारी राति निकाह करे छॾियो। त आहे मां राति इहा ॻाल्हि ॿुधी आहे त यार मुंहिंजी जेका माना मुंहिंजी जेका पुटु हुयो 2.5 साल जो, उनजे पर मूं हा करे छॾी, मुंहिंजो पोइ निकाह त तोसां थी वियो, कोन थियो न, निकाह कोन थियो। सो बहरहाल असांजी कचहरी ॾाढी सुठी बि हले, पर टाइम असां वटि जेका शॉर्ट आहे, कलाक हिकिड़ो हूंदो आहे त कलाक त तव्हांखे ख़बर आहे केॾो जल्दी गुज़री थो वञे, तव्हांखे ख़बर बि न पई हूंदी त हिकिड़ो कलाक गुज़री वियो, बिल्कुलु अंदाज़ो बि न थियो। सो जेको आहे खोड़ ॾींहंनि खां पोइ असां वटि जेको आहे मैडम आई आहे, त हाणे आख़िर में को मैसेज नंढिड़ो ॾियणु चाहींदो पंहिंजे ॾिसंदड़नि खे? यार मैसेज सिर्फ़ु इहो आहे त रिश्तनि खे ॾिसो, दुनिया खे बि ॾिसो, सभिनी खे ॾिसो, सभिनि खां पहिरियां पंहिंजी ज़ात खे ॾिसो, जी ख़ुशि त जहान ख़ुशि। वाह ज़बरदस्त, ॾिस इहा रही सोलंगी, जी ख़ुशि त जहान ख़ुशि। ज़ाहिर ॻाल्हि आहे माण्हू ख़ुशि हूंदो त ॿियनि खे बि ख़ुशि रखी सघंदो। सो हाणे ॾिसूं था त लाजो असांखे केतिरो थो ख़ुशि करे। सो लाजो भाई, ऐं लाजो अच्छा हाणे नूर लाजो हिकिड़ो अहिड़ो गानो ॿुधाईंदो जंहिंमें न तव्हां पैदा थिया न मां। सो बहरहाल वरी ज़िंदगी रही त सूमर ते मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़, बाय ऐं आख़िर में सॉन्ग। सुन ले ओ जाने वफा, ओ सुन ले ओ जाने वफा, तू है दुनिया मेरी है मेरी जिंदगी, कभी होंगे ना हम तुम जुदा। ओ सुन ले ओ जाने वफा, तू है दुनिया मेरी है मेरी जिंदगी, कभी होंगे ना हम तुम जुदा। जिंदगी नाम है प्यार का, प्यार के गम को समझो खुशी, प्यार का जिसने रखा भरम, उसको दुनिया में जन्नत मिली। जिंदगी नाम है प्यार का, प्यार के गम को समझो